सिंध वारा तैयार थी वञो मॉनसून जी बरसात लाइ 6 जुलाई खां 9 जुलाई ताईं। हवा जो एक ताक़तवर घटि दबाव सिंध गुजरात जे बॉर्डर वारनि इलाइक़नि मां 8 जुलाई ते टकराइजंदो, जंहिंसां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु ज़बरदस्त बरसात जा इम्कान आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो शमशाद न्यूज़ बदीन। 6 जुलाई खां 8 जुलाई ताईं उत्तर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जिन में सखर, कंदकोट, जेकाबाद, शिकारपुर, कशमूर, लाड़काणू, खैरपुर, मीहड़, नौशहर, फिरोज़, कंडियारो में गजगोड़ सां बरसात जा इम्कान आहिनि। 6 जुलाई खां 9 जुलाई ताईं सांगड़, नवाबशाह, सेवण, काज़ी अहमद, दौलतपुर, सकरंड, शिदातपुर, सैदाबाद, हाला, मटियारी, जामशोरो, कोटड़ी, टंडोलायर, टंडोजाम, टंडो आदम में गजगोड़ सां गॾु ज़बरदस्त बरसात जा इम्कान आहिनि। 6 जुलाई खां 9 जुलाई ताईं मिठी, उमरकोट, खेपरो, नंगर पारकर, डेपलो, मीरपुर ख़ास, थर, सीमेत, कराची, नूरियाबाद, हैदराबाद, बदीन, ठठे, सिजावल, मातली जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ तेज़ हवाउनि सां गॾु ज़ोरदार वसकारनि जा इम्कान आहिनि। ख़ासि नोट थर, सीमेत, कराची, बदीन, ठठे में बरसात शदत तमामु वधीक हूंदी, जी मौसम हालतूं शदत वारियूं रहंदियूं। वधीक मौसम जी अपडेट्स असांजी जीजल शमशाद न्यूज़ के यूट्यूब ते सब्सक्राइब कंदा। वधीक मौसम जी अपडेट्स लाइ असांजे शमशाद न्यूज़ यूट्यूब खे सब्सक्राइब कंदा।